नाज़रीन, ख़ुदाबाद लॻ मुख़्तलिफ़ ॻोठनि में जर जो पाणी खारो थी वञण सबबि ॻोठाणा मिठे पाणीअ लाइ परेशान आहिनि ऐं ॾूराहनि इलाइक़नि मां पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पंवर। ख़ुदाबाद ॻोठ पारू जे खूह मुख्तियार नगर गुलशन पंवर बख्शो चांडियो ऐं ॿियनि ॻोठनि जो पीअण जो पाणी केतिरे सालनि खां ज़हरीलो हुजण करे हितां जा ॻोठाणा उहो पाणी पीअण ते मजबूर। चमड़ी साई जी बीमारी माण्हू मुब्तला थियण लॻा। उन खां अलावा वॾा ऐं नंढा ॿार बि पीअण जे पाणी भरे अचण लाइ 2 खां 3 किलोमीटर जे पंध ते लॻल नलकनि मां पाणी मोटरसाइकिल गॾां गाॾियुनि ऐं मथे ते भरण अचण ते मजबूर। हिननि ॻोठनि केतिरा ई चकर चूंडियल नुमाइंदनि खे वोट वठण महिल मिठे पाणी जे लाइ आरो प्लान ॾियण लाइ चयो, पर मिठो पाणी न मिली सघियो। मुताज़ ॻोठाणा आवाज़ टीवी सां वीचार वञींदे चयो त पाणी असांजो मख़लूक जो, जानवरनि जो, इंसाननि जो जियापो आहे। हाणे इहो पाणी जेकॾहिं असांजो खारो आहे त इन में काफ़ी बीमारियूं पैदा थी थियनि। उन्हनि बीमारियुनि जे करे जेके असांजा माण्हू आहिनि वीचारा ग़रीब माण्हू ॿाहिराड़ी जा पाणी जे तलाश में घरनि मां निकिरी ॿाहिरि निकिरी था वञनि। झंग झर पोइ जिते नलको नज़र अचे थो मिठो उतां पाणी भरे था अचनि। का बि सहूलियत कान्हे का। मां गवर्नमेंट खां इहा पुरज़ोर मुतालबो कंदुसि त असांखे नंढनि नंढनि ॻोठनि में नंढा फिल्टर प्लांट हणाए ॾिना वञनि। ॿाड़े पाणी जेका दाह आहे इंसानी ज़िंदगी जो मसइलो आहे। पाणी मिठो हर माण्हू जो हक़ आहे। असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदासीं। असां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि ताईं बि इहो आवाज़ु पहुचायूं। पर असांजी इहा पूरी कोशिशि हूंदी त असां इन्हनि सां जंहिं बि जाइ ते, जंहिं मंज़िल ते आवाज़ु उथारण जी ज़रूरत पई असां इन्हनि सां गॾिजी इंशाअल्लाह असां आवाज़ु उथायूं। गॾा गाॾनि ते पाणी था भरियूं, मोटरसाइकिलुनि ते झरियूं, मथनि ते चोरियूं, नंढा ॿार था वञनि था परे मंज़िल ते, जेके परे खां पाणी भरे था अचनि। का बि सहूलियत न आहे पाणी जी असांखे। असां वटि खारो पाणी आहे ऐं महिरबानी करे असांखे मिठे पाणीअ जो जेको आहे सो आरो प्लान हणाए ॾींदा। ॿियनि जा नलका लॻल आहिनि। असां पाणी भरणु अचूं था की मां ॻोठ पारू जे खूह जो आहियां, रहवासी आहियां। असांखे तक़रीबन 10 सालनि खां वधीक वठी पाणी असां वटि कोन्हे को मिठो पीअण जो। तक़रीबन 3-3.5 किलोमीटर पंधु करे असां हिते पाणी भरणु अचूं था। गुज़ारिश छा कयूं साईं मुराद शाह खे, MP MNA साईं रफ़ीक जमाली खे, सैयद सालिन शाह खे त असांखे आरो प्लान ॾिनो वञे, मिठो पाणी जो प्लान ॾिनो वञे। असां PP खे वोट ॾिना आहिनि। इन जे करे असांखे पाणी मिलियो वञे। 3 किलोमीटर परे पंधु आहे। असां स्कूल नथा वञूं। गाॾियूं असां पंहिंजूं वठियूं 20-20 हज़ार भरे नयूं गाॾियूं वठियूं इन पाणी जे करे। ऐं शाम थींदी आहे केतिरी रश थींदी आहे। पारू जो खूह मुख्तियार नगर ऐं बख्शे चांडे जे ॻोठाणनि जूं तव्हां वीचार ॿुधा। हिननि वज़ीर आला सिंध MNA दादू MPA दादू खां मुतालबो कयो त असांजे ॻोठनि में आरो प्लांट्स लॻाए ॾिना वञनि। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ TV न्यूज़, ख़ुदाबाद।